शादी जो थी हुई तंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन बरकत ॾिने जे हिकिड़ो पुत्र अल्लाह ताला मौलाना अब्दुल पच्छमी खे ॾिने। पुत्र से नवाज़ें जंहिं पुत्र जो नालो हनीफ़ हो अने अमुक माणे ख़ातून बीबी ज़ैनब नालो हो। उन औरत से मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जी निकाह कराए में आ वई। निकाह करे पुठियां पण मौलाना अब्दुल पच्छमी दारुल उलूम देवबंद यूपी पढ़ियल करे वेंदा रहिया। दारुल उलूम निकाह करण लाइ करे तयार रहियूं त मौलाना उते ॿई निकाह कयूं अने ॿई जेको अहलिया वई घर वारी जेको सिंध मां मौलाना निकाह करे आया उनजो नालो सुरैया हो। पोइ मौलाना पिन जी अहलिया खे कोठे करे हिते आया अने पोइ लोड़ीअ पुॻा। इन में निकाह में अल्लाह रब्बुल आलमीन बरकत ॾिने अने मौलाना खे अल्लाह ताला हिकिड़ो पुत्र अता कयईं जंहिंजो नालो अब्दुल शकूर हो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह तंहिंजो 5वां एपिसोड तव्हांखे साम्हूं पेश करे अचे थो। मौलाना जो तालीम जो सफ़र हू पाण सोज मौलाना पढ़ियला किथे किथे विया त जॾहिं मौलाना जी तालीम मुकमल थी अने तक़रीबन ई 7 थी 10 वरिया मौलाना ॿार रहिया हुआ। तंहिंमें मौलाना जामनगर पढ़िया, मौलाना कानपुर में यूपी में पढ़िया, पोइ मौलाना गया मदरसे में पढ़िया अने मौलाना दिल्ली में पण पढ़िया हुआ। पण दिल्ली में कित कंहिं वटि पढ़िया तंहिंजे बारे में को पण तव्हांखे दस्तावेज़ मिलियो न आहे। अने मौलाना सिंध में पण पढ़ियला विया हुआ त टोटल जेको मौलाना जी तालीम जी मुद्दत है वो तक़रीबन 12 थी 13 वरे मौलाना 12 पढ़िया आहिनि। अने 12 13 वरे पुठियां जॾहिं मौलाना पढ़ी अने फारिग थिया तर किन रीते पाछा आया कीअं घणे पुॻा हुआ तंहिंजे बारे में अॼु हिन एपिसोड में पाण इंशाल्लाह सुणंदासीं। 7 वरें जो या 10 वरें जो लंबो अरसो गुज़ारे अने तालीम जो मरहलो मुकम्मल ने पूरो करे मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जहिड़ा पिन जे घरें के साम्हूं पाछो वरे जो इरादो कयूं। उन टाणे मौलाना जी तक़रीबन उमिरि 20 वरे हुई। जरा पाछो वरे जो इरादो कयूं तर पिन जे माउ पीउ खे ख़त लिखियो जे आऊं तालीम पढ़ाई पूरी करे पाछो घरें अचां थो पण मूं वटि पहिरें लाइ करे जुती न आई अने मूं वटि बदन मथे पहिरें लाइ करे लिबास पण न आई। लिबास हिकिड़ो जो वॻो आहे से टुटल फुटल आहे अने पॻे में जेको जुती आहे से पण टुटल फुटल आहे। एतिरे लाइ करे मुंबई या ॿिए कंहिं जॻह जो मौलाना एड्रेस ॾिनो जे उते मूं लाइ करे हिकिड़ी जुती अने हिकिड़ो वॻो कपिड़े जी हिकिड़ी जोड़ मूं लाइ करे हलायो। मौलाना जे माउ पीउ हितानो हिकिड़ी जुती अने हिकिड़ो नओं वॻो कपिड़े जी जोड़ मौलाना लाइ करे उन एड्रेस मथे हलायूं। मौलाना अञा उन एड्रेस मथे पुॻा न तंहिं पहिला ज कपिड़ा अने जुती उते पुॼी विया अने पाछा पण वरी आया मौलाना खे मिलिया न। मौलाना उन एड्रेस मथे वञी करे मालूम कयूं जे मुंहिंजे नाले मथे को जुती या कपिड़ा आया हुआ त ॾियो त उते जवाबु मिलियो जे उहो पाछा वरी विया आहिनि। जहिड़ा जुती अने कपिड़ा मौलाना जे माउ पीउ खे पाछा मिलिया त माउ पीउ ग़मगीन थिया, मायूस थिया अने उन खे यादि ई थी जे असांजे पुत्र खे कुझु हाणे पूरो थियो आहे। ही कपिड़ा पाछा वरी आया अने असांजे पुत्र खे ना ई मिलिया। असांजो पुत्र केॾा आहे तंहिंजी कोई ख़बर न आहे। ऐं अलाह तूं ख़ैरु कजि, ऐं रब तूं ख़ैरु कजि असांजो पुत्र असां वटि पुॼाइजि। थोरे हिकु टाइम पुठियां मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह मुश्किल रस्ता पार कंदे, मुश्किल मंज़िलूं उकरंदे, परेशानियूं तकलीफ़ूं सहन कंदे कंदे पिन जी रीते अंजार शहर में पुॻा। मौलाना पिन बयानु कंदा हुआ जे जरा आऊं घरें के साम्हूं पाछो आयुसि ते तर मूं वटि टिकट लाइ करे हिकिड़ो ज रुपयो हो। स्टेशन मथे जरा टिकट गिने लाइ करे वियोसि त टिकट जे काउंटर मथे जेको वेठल हो उन मूंखे उहो रुपयो पाछो वारे ॾिने ने चई ही खोटो आहे, ही कीन हलंदो अने तोखे टिकट कीन मिलंदी।
मौलाना चवनि था मूं वटि हिकिड़ो ज रुपयो हो, तंहिंखां सवाइ ॿियो को हो न रुपयो जीअं आउं टिकट गिना। आउं ग़मगीन परेशान ॾुख में व्याधीअ में वेठो हुउसि त हिकिड़ो रहबारी क़ौम जो माण्हू उहो आयो, उन मूंखे ॾिठईं त चईं पुत्र तुंहिंजी हालत जेको आहे ग़मगीनीअ वारी परेशानीअ वारी आहे, कहिड़ो मसइलो आहे, तूं हेॾो उदास कुला आईं। त मौलाना चवनि था मूं जवाबु ॾिनो जे मूं वटि हिकिड़ो ज रुपयो हो काका टिकट लाइ करे, पण टिकट गिने लाइ वियुसि त काउंटर मथे जेको हुन चईं जे रुपयो खोटो आहे, एतिरे तोखे टिकट कीन मिलंदी। हाणे आउं परेशान एतिरे लाइ करे आहियां जो मूंखे घरे वञिणो आहे, अने मूं वटि ॿियो रुपयो आहे न जेको आउं टिकट गिना। त उन रहबारीअ इंसान मौलाना खे चईं जे तूं केॾां जो आहीं? त मौलाना चईं आउं पच्छम इलाइक़े जो आहियां। त उन रहबारीअ पुछईं पच्छम हू जाम साहिब वारो पच्छम की ॿियो को पच्छम? त मौलाना चईं हा हू जाम साहिब वारो पच्छम, जामे वारो पच्छम। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी चवनि था उन रहबारीअ चईं जे आउं तव्हांजे इलाइक़े में आयो आहियां अने जाम साहिब वटि आउं टिकियो आहियां, रहियो आहियां। हाणे तूं हिकिड़ो कमु कर, तुंहिंजो खोटो रुपयो मूंखे ॾेई ॾे अने आउं तोखे सचो रुपयो ॾियां थो, ई तूं वञी खणी अने टिकट गिनी ला। मौलाना बयानु कंदा हुआ जो उन रहबारी इंसान जो मूं मथे ई वॾो अहसान हो। अने इन वाक़े खे मौलाना बार बार बयानु कंदा हुआ। इन में हिकिड़ी वस्तु इहा मालूम थी जे मौलाना कॾहिं पण कंहिंजो अहसान भुलंदा की न हुआ। जंहिं इंसान कंहिं हिकिड़े रुपये जी मौलाना जी मदद कई त उनखे पण यादि कंदा हुआ। ईअं ज मौलाना जरा पढ़ेला विया ते तेरा जेको दरस अने सूमर हिकिड़ो इंसान जेको मुंबई में मिलियो हो, उन जी पण ॻाल्हि मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी कंदा हुआ जो उन मूंखे 6 रुपया ॾिने हुए मुंबईअ में पढ़ाई लाइ वियुसि थी तरह। पोइ जॾहिं मौलाना इंजार पुॻा तेरा इंजार में हिकिड़ो इंसान, हिकिड़ो शख़्स पंहिंजे इलाइक़े जो खावड़े जो, जंहिंजो नालो खत्री मियाँ जी उस्मान बिन खमीस आहे। मियाँ जी उस्मान बिन खमीस आहे, ई खत्री खावड़े जो हो, अंग्रेज़ी जो माहिर हो अने पढ़ियलु लिखियलु हो। मौलाना से उनजी मुलाक़ात थी। उहो ढगा गाॾीअ मथे, बैलगाॾीअ मथे सामान खणे लाइ करे, कपिड़ो वग़ैरह खणे लाइ करे अंजार वियो हो। उन मौलाना से ॻाल्हि ॿोल कई ने मौलाना खे सुञातईं। तर मौलाना खे चईं जे ऐं हलो मूं बेरा मुंहिंजे बैलगाॾीअ में, ढगा गाॾीअ में ऐं आके कोठे हलां। मौलाना अंजार मां उन शख़्स बेरा खत्री मियाँ जी उस्मान बिन खमीसा बेरा उनजी बैलगाॾीअ मथे, ढगा गाॾीअ मथे सवार थी करे ने रवाना थिया। अने अचींदे अचींदे बनीअ में जेको नेरी आहे, इन नेरीअ वटि पुॻा। हिते मौलाना जे ॻोठ जा माण्हू जेको हुआ क़ौम जा, कुटुंब जा, हू मालदारीअ वेठा हुआ, लॾे हिते माल से मालदारीअ ते बनीअ में वेठा हुआ। हिते मौलाना उतरी पिया त मौलाना जहिड़ा बैलगाॾीअ मथां, ढगा गाॾीअ मथां उतरिया त मौलाना जी खमीस ज्यां त्यां फाटई पई हुई अने मथे मथे हिकिड़ी टोपी हुई अने हिकिड़े पायजामो हो जेको बिल्कुलु जेको आहे बोसीदा हालत में, ख़राबु हालत में, टुटल हालत में हो। तंहिंखां सवाइ मौलाना वटि कोई सामान न हो। जिस्म मथे 2 कपिड़ा, हिकिड़ी खमीस अने हिकिड़ी शलवार कांच हुई अने मथे मथे हिकिड़ी टोपी हुई। इन हालत में मौलाना खे केरु सुञाणे न सघियो। अने मौलाना उर्दू ज़बान में ॻाल्हि कंदा हुआ, उन मालदारी खे उर्दू ज़बान वधारे अचींदी पण की न हुई, पण जीअं तीअं ओठा सोठा करे जर ॻाल्हि वधारे थी तरह उन सुञी लाथो जी अब्दुर्रहीम बिन अब्दुल अज़ीज़ आहे, जेको घणा वर थिया, 7, 8, 10 वर थिया घरेनो तालीम लाइ करे निकिरी वियो हो, अॼु पाछो आयो आहे। उन ई वक़्तु उन हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो कासिद, हिकिड़ो नियापो खणे वारो माण्हू हलायो, जेको दौड़ी आयो उन लुड़ीअ में ऐं मौलाना अब्दुर्रहीम जे वालिदैन खे, माउ पीउ खे ख़ुशख़बरी सुणाई जहांजो पुत्र जेको आहे अॼु खां 8-10 वर पहिरियां वेंदो रहियो हो, उहो आलिम बनी करे, उहो मौलवी बनी करे अने नेरी ॻोठ ते पुॼी आयो आहे। उते उतरियो आहे। ख़ुशख़बरी जेको हुई सॼे ॻोठ में फैली वई। ने मौलाना जा माउ पीउ उन ई टाणे राति जो निकिरिया अने मौलाना खे कोठे लाइ करे नेरी पुॼी आया। अने सुबुह जो उतां मौलाना खे नवा कपिड़ा पहिराए अने शान शौक़त से, इज़त से, मान से मौलाना खे पिन जे घरे कोठे विया। अने पोइ माण्हू मौलाना जे माउ पीउ खे अची करे मुबारकियूं ॾिनो ने मौलाना से मिलिया।
तालीम जरा पूरी थी त इन पुठियां मौलाना जी शादी थी अने औलाद पण थियो। मौलाना अब्दुल बच्चमी रहमहुल्लाह जरा तालीम पूरी करे आया त मौलाना जे ख़ानदान में हिकिड़ी बीबी ख़ातून बीबी ज़ैनब नालो हो। उन औरत से मौलाना अब्दुल बच्चमी रहमहुल्लाह जी निकाह कराए में आ वई। निकाह करे पुठियां पण मौलाना अब्दुल बच्चमी दारुल उलूम देवबंद यूपी पढ़ेला करे वेंदा रहिया। दारुल उलूम देवबंद में मौलाना जिन टाणे पढ़ेला विया उन टाणे उते जा जेको सदरी मुदर्रिस हुआ उहा मौलाना महमूद उल हसन साहिब रहमतुल्लाह अलैह। उन्हीं जी ख़िदमत में रही करे मौलाना हदीस जी सनद गिणो 9 महीना मौलाना दारुल उलूम देवबंद में हुआ अने पोइ 9 महीने पुठियां हदीस जो दौरो मुकम्मल करे ने पाछा घरे वरी आया। मौलाना के अञा पण इल्म हासिल करे जो पढ़े जो शौक़ु हो, पण अमुक अहिड़ियूं मजबूरियूं वयूं जे मौलाना पोइ पढ़ेला करे पाछा वञी न सघिया। थोड़ी हिकु मुद्दत पुठियां मौलाना अब्दुल बच्चमी रहमहुल्लाह जी शादी जेको थी हुई तंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन बरकत ॾिने जे हिकिड़ो पुत्र अल्लाह ताला मौलाना अब्दुल बच्चमी खे ॾिने। पुत्र से नवाज़ जंहिं पुत्र जो नालो हनीफ़ हो अने अमुक माण्हूअ ई पण बयानु कयो जो उन पुत्र जो नालो फारूक हो। उहो बच्चो जरा 19 महीने जो थियो तर दुनिया मां लाॾाणो करे वियो अने मौलाना के उन जी जुदाईअ जो घणो गम लाहिक़ थियो। मौलाना परेशान थी विया। तंहिंजो पण इंशाअल्लाह किस्सो अॻियां अचींदो। मौलाना अब्दुल बच्चमी जो ॿियो पण औलाद हो जंहिंमें जा हिकिड़ो पुत्र हो जंहिंजो नालो मियूं हो अने ॿ धीअरूं हुयूं जंहिंजो हिकिड़ी जो नालो रहीमा अने ॿिए जो सफ़ूरा नालो हो। ई मौलाना पहली जेको घर वारी हुई मौलाना जी अहलिया उन में जा मौलाना की औलाद हो। अने ॿई मौलाना शादी जेको आहे सिंध मां कयो हो अरबाबे मां। याने इन शादी जो किस्सो पण अजीब है जे मौलाना अब्दुल बच्चमी रहमहुल्लाह जंहिं औरत से निकाह कयो उन औरत जो घर वारो इंतकाल करे वियो। उहो बेवा हुई, विधवा हुई अने उमिरि सफ़ा नंढी हुई। तर मौलाना के पैगाम अने नियापो उन माण्हू हलायो जेको उन छोकिरी जा वारस हुआ जे मौलाना अचो हिन बाईअ खे सम्झायो जे इहे बाई ॿई निकाह करे लाइ असांखे इहा नथी मञे जाऊं निकाह नथी कई आहे। ऐं अची करे सम्झायो त थी सघे इहा ॿई निकाह करे लाइ करे तयारु थिए। इन जी उमिरि सफ़ा नंढी आहे त इन जी ॿई असीं निकाह कराए छॾियूं। मौलाना विया सिंध के अरबाबे वटि अने उन बाईअ खे ॿोलाए करे नसीहत कयूं सम्झायूं जे तूं ॿई निकाह करे ला ने तो जी उमिरि नंढी आहे, सॼी ॼमार ज़िंदगी बाक़ी पई आहे त ॿई निकाह कर तोला करे बहितर आहे। मौलाना वधारे नसीहत कयूं सम्झायूं तर उहा औरत जेको वई उहा ज़िद पकड़ाई वेठी हुई, वौत करे वेठी ॼाऊं ॿई निकाह की न खणी आहे। तर वधारे मौलाना सम्झायूं तर उन औरत चई जे आउं हिकिड़े शर्त से निकाह कयां त मौलाना पुछे जे उहा शर्त कई आहे त उन औरत चई जे इन शर्त से आउं निकाह कयां ॿई जे ऐं मूं से निकाह कयो न त आउं ॿिए कंहिंसे पण निकाह की न कणी आहे। इहा ॻाल्हि मौलाना अब्दुल बच्चमी उन जे जेको वाली हुआ वारस हुआ उन खे चयो जे भाई हीअ जेको बाई आहे उहो निकाह करे लाइ करे हीअ शर्त रखे थी हाणे ऐं कुर चओ था त उन जा जेको वालीअ हुआ वलीअ वारस उहो राज़ी थिया जे मौलाना असीं यहाँ से निकाह करे लाइ करे तयारु आहियूं। त मौलाना उते ॿई निकाह कयूं अने ॿई जेको अहलिया हुई घर वारी जेको सिंध मां मौलाना निकाह करे आया उनजो नालो सुरैया हो। पोइ मौलाना पिन जी अहलिया खे कोठे करे हिते आया अने पोइ लोड़ीअ पुॻा। इन में निकाह में अल्लाह रब्बुल आलमीन बरकत ॾिने अने मौलाना खे अल्लाह ताला हिकिड़ो पुत्र अता कयईं जंहिंजो नालो अब्दुल शकूर हो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।